Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मुंशी कर खबर है मांगर सेठ असल माणक जो मणको ही भजी पियो। तू सच तो चई साईं इजो माणक जो लाश खणी तड़ते ता पुजन। वाह मुंशी वाह पर इन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे सुञातो त कोन? बनी जा बूथ पे बदल हुआ वो केर सुञाण दो? हा मुंशी तू सही पियो चईं। मांगुर सेठ नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि हिकिड़ी सलाह ॾियां। हा ॾे। मांगुर सेठ राजा आहिनि राजा, माणक जी मंग ॾाढी सुहिणी आहे, ॾाढी सुहिणी। इने ते जे हथ रखो तो असल बेड़ा पार। हा मेरो इहा ॻाल्हि तूं ठीकु पियो चईं, पर इहा राजा कंहिंजी निंगरी आहे? सेठ अल्लाह ॾिने जी निंगरी आहे ऐं अल्लाह ॾिनो बुखियो ऐं भींगियो माण्हू अथव। हां जे ॿ टे ॾोकड़ हिन जे हथ मथे रखिया न सॼो आई जो थी बीह रहंदो। हा मुंशी ॿ टे ॾोकड़ त छा, पर आउं तो हुनजे लाइ पूरी मडी ॾियण जे लाइ तयारु आहियां। पर जे इहा राजा बि त राज़ी थिए। ॾोकड़नि ते ॾुख केर न मिटाईंदो ऐं अल्लाह ॾिने खे त घुरायो त सही। पर इहो कम बि त तोखे ई करणो आहे मुंशी। मांगुर सेठ न धर्म न वीरू, नालो मीरू, अख जो काणो पर हिन तर जो राणो। सभु कम अवां जा आऊं त कंदो आहियां, ॿियो केर कंदो? इहो कम बि मीरू ई कंदो अवां जो। हाओ बस मुंशी ठीकु आहे, तूं रुगो वञी अलाह ॾिने खे वठी आ, पोइ आउं ॼाणा इहो अलाह ॾिनो ॼाणे। ऐं इजो तो वञी वठी अचांसि मांगुर सेठ। हाओ माझी वो माझी वो माझी वो माझी वो माझी वो। माणक तोखे घणी तकलीफ़ त न आहे? जेकॾहिं तकलीफ़ वधीक हुजे हली के सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं। न यार ए आऊं ठीक हा, आई मुंहिंजी फिकर न कयो। यार माणक मूंखे सम्झ में न आयो ही माण्हू केरु आया ऐं असां ते हमिलो छो कयूं? इहो त आऊं बि सोचां पियो। ए असांजी न कंहिंसां दुश्मनी न को छेड़ो झटो, ना ई वरी असीं कंहिंजे इलाइक़े में घिड़िया आहियूं। पोइ हिननि असांजे मथां लछनि जी भा भा करे असांखे ज़ख़्मी को कयो? मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में अचे थी माणक। कहिड़ी? पाण मथां इहो हमिलो किथे मांगर त नाहे करायो? मागर? पर मागर असांजे मथां इहो हमिलो छो कराईंदो? मांग इहा ई त सम्झण जी ॻाल्हि आहे यार। हिन तड़ ते सभई माण्हू मांगर खां डिॼंदा आहिनि। मांगर खे जीअं वणे तीअं करे, कंहिंखे रेट घटि ॾे, कंहिंखे पैसा ॾे ई न, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे। मांगर खां केरु त पुछण वारो ई न आहे हिते। पाण त ठुकाए ठुकाए हिनखे माल ॾियूं था ऐं पैसनि लाइ बि ज़ोर भरियो बीठा हूंदा आहियूं। हा सोचा तूं सच थो चए। मागर जहिड़ो रुखो ॻाल्हाईंदो आहे तहिड़ो असीं बि ॻाल्हाए छॾींदा आहियूं। पोइ भेरे पैसनि तां मागर सां मूं ठीकु ॻाल्हायो। माणक
इहा ई त मांगर खे कावड़ हूंदी यार। मांगर खे त पंहिंजे होड़े ते बि कावड़ आहे। किथे हू पंहिंजो होड़ो फुराए न वेहे। ए मांगर पंहिंजे होड़े खे कुझु बि नथो कराए सघे। हिन भेरे ज्वार त मोटी हलूं त इन मांगर सां आऊं पाण ई ॻाल्हाईंदसि। जे न घणो तिखो थियो त डांगरी वांगर गभा गभा करे चईंदोसांसि। ममताज वाहिद सुमार हाणे होड़ो कढो त हलूं बाबा। कहिड़ा पुछंदे पूर तूं, कहिड़ा ॾिसंदे सूर तूं, मुंहिंजे हिनड़े लाड़ जा दरिया जे पछाड़ जा। ए खमीसा गुजा तो ॾिसी ॾिसां पियो दरिया में माठार आहे ऐं पाणी बि लथो आहे। हाओ पर रात दरिया बादशाह वॾी मस्ती में हुयो। तो राति चंड ते भेड़ियो ॾिठो? हाओ मूंखे वॾो ख़ौफ़ पियो अचे। मूं सॼी राति माणक वारनि लाइ दुआऊं पियो घुरियो। खमीसा माणक जहिड़ो तुंहिंजो बचो तहिड़ो मुंहिंजो बचो आहे। अलाह ख़ैर कंदो। ऐं हाणे दरिया में लाथ अची वई आहे, मन ते छंडो पियो आहे। हाणे सभु ख़ैर थी वेंदो। ये अंगण मुझे राणल जा वसंदा, सदा अंगण मुझे माणिक जा वसंदा। चाचा मामा ॾिसी ख़ुशि थींदा, ॿाहिर ॿाहिरिया सदा ख़ुशि थींदा। ये अंगण मुझे माणिक जा वसंदा, सदा अंगण मुझे माणिक जा वसंदा। भेण इहो कुझा पई करी? अदी रही मां पंहिंजे घोट पुट माणिक जे लाइ पंहिंजे हथनि सां मोड़ ठाहिया आहिनि। इन जो मतिलब त आई खे शादीअ जी तयारी लॻी पई आहे। हाओ न त असां त पूरी तयारी में लॻा पिया आहियूं। जेकॾहिं अवी असांखे मोकल ॾियो त आऊं त अची शाम ई पंहिंजे नुंहं खे वनवाह में विहारिया। आई खे असांजी न को रोक न को मना। आई भले तयारी करियो, असीं बि शादी जी तयारी करियूं था। जॾहिं आई जी दिलि चढ़े आई निगरी खे वेड़े वठिजा। बसि अदी रहीमा तूं दुआ कर मुंहिंजो माणिक ख़ैर सां मोटी अचे त बसि शादीअ जा ॾींहं चिटा कंदासीं। अदी रहीमा सच पुछी न त हाणे पुट जी ख़ुशी ॾिसण जे लाइ मूं मां जो रूह तड़पे पियोसि तड़पे। छो न भेण, ज़रूर अल्लाह तुंहिंजी ख़ुशी पूरी कंदो। अल्लाह असांखे पंहिंजे ॿारनि जी ख़ुशियूं नसीब कंदो। दरिया पीर असांजूं आसियूं पूरियूं कंदो। अवी नंगरी जे लाज जो को बि फिक्र न कजो। अल्लाह जो गंज असां वटि सभु कुझु आहे, तव्हां फिक्र न कजो। हाओ असां बि माइट आहियूं निगरी जा। जेको असांखां पुॼो उहो त असीं ॾींदासीं। ॿियो त अल्लाह ने दरख़्वास्त बि ॾिनी आहे फलाई इदारे खे, उहे निगरियुनि खे ॾाज ॾियनि था। ठीकु आहे, जेकॾहिं उतां कुझु जुड़ियो त सही आहे, जे न जुड़ियो त बि असीं तव्हांखे मयार कोन ॾींदासीं। बसि भेण अल्लाह पारां ख़ैर हुजे। असीं आई खां परे कीन आहियूं। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। मूंखे हाणे जी ॻाल्हि सम्झ में कान आई। अवां पूॼा लाइ घुरायो? हा हले न, मूं ॿुधो हुयो त तुंहिंजी तबियत ठीकु न हुई। हाओ सेठ आउं वाकई बीमार हुयुसि, पर हाणे त चढ़ी वियो आहियां। असीं ग़रीब माण्हू नंढे हूंदे खां ई वठी बीमारियुनि ऐं बुखुनि सां विढ़ंदा पिया अचूं, पर अञा बि बुखुनि ऐं बीमारियुनि खां ॾाढा था बीठा आहियूं। अलाह ॾिना मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास इन लाइ आउं तुंहिंजी मदद करणु चाहियां थो। ए सेठ मुंहिंजी कहिड़ी मदद कंदा? हिन ढोरे में त को मूंखे रछ बि लॻाइण नथो ॾे। अलाह ॾिना जेकॾहिं तोखे हिते ढोरे में को रछोड़ नथो ॾे, छॾे न ॻाल्हि खे। आउं वेठो आहियां न, ही समूरो तड़ पंहिंजो आहे। हिते तोखे केर बि नथो रोके सघे। चित वणई तित वञी पंहिंजो रछ उछला। ऐं जेकॾहिं तोखे होड़ी खपे त होड़ी बि खणी वञ, आउं तोखे कोन रोकींदुसि।
ए सेठ आउं ग़रीब माण्हू आहियां घोड़े खे कुॼा कंदुसि ऐं अवां सेठनि जी लत ॻरी आहे आउं कर्ज़ खां डिॼां थो अरे अलाह ना आउं तोखे कर्ज़ में कोन पियो ॾियां मुफ़्त में पियो ॾियां जेकी तुंहिंजी हयाती आहे वञी गुज़र सफ़र कर तुंहिंजी कमाईअ मां मूंखे रुपयो बि न घुरिजे हा अलाह ना ही वठ कुझु पैसा पाण वटि रख पर सुभाणे बि हिते हलियो अचिजांइ ए सेठ ही पैसा तव्हां पाण वटि रखो आउं सुभाणे सोचे तव्हांखे जवाबु ॾींदुमि अरे बाबा ही रख तोसां को हिसाब आहे छा ही वठ ही हा आदर्श तव्हांखे 100 ॻोठ विज़िट करणो हुया तव्हां एतिरे वक़्त में सिर्फ़ 50 ॻोठ विज़िट कया सर तव्हां त बिल्कुलु सही पिया चओ पर साहिली पट्टी ते रहंदड़ माण्हुनि जे ॻोठनि ताईं रस्ता ई न आहिनि सर वॾी मुश्किल सां पूरे ॾींहं में 5 या 6 ॻोठ मस था विज़िट थियनि मूंखे सभु ख़बर आहे मां बि तव्हां वांगुरु हिकु मामूली वर्कर हुयुमि पर अॼु हिन कुर्सी ते वेठो आहियां ही मुंहिंजी महिनत जो नतीजो सर सिज लहण खां पहिरां असां पंहिंजे फील्ड खां ॿाहिरि निकिरूं ई नथा हाणे को बहानो न हलंदो तव्हांजी सुस्तीअ जे करे असांजो प्रोजेक्ट वञी सघे थो मथे हफ़्ते डोनर अचणा आहिनि ऐं उन्हनि खे साहेली पट्टी ते ब्रीफिंग ॾियणी आहे अवां हे फाइल खणो फटाफट कमु कंप्लीट करे ॾियो यस सर मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास आहे इन लाइ आउं तुंहिंजी मदद करणु चाहियां राजा रपी अॼु वरी कहिड़ी गणतियुनि में ॿुॾो वेठो आहीं मंगर जी गणती मंगर ही वरी केरु आहे छे जो मालिक आहे ऐं ठेकेदार आहे 5-7 हुड़ा बि अथसि अॼु हुन मूंखे घुरायो बि पोइ कुॾा चई चए पियो त मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास थो अचे हुड़ो खपई हुड़ो काए वञ शिकार लाइ सॼे इलाइक़े में मुंहिंजी मोकल थी ऐं पैसा बि ॾिनई पे पर मूं कोन वरिता पोइ तूं सफ़ा को चरियो आहीं आउं चरियो कीन आहियां ग़रीब ज़रूरु आहियां पर अॼु ॾींहं ताईं कंहिंजे अॻियां हथ कोन टंगियो अथमि हिन में हथ टंगण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे जे हुन पाण तोखे सॾायो हो हा त पोइ हुनजो हथ तूं न मोटाई आहे पंहिंजे घर जा हाल बि तोखे सारिया पिया आहिनि राजा जी मां बुख मरंदासीं पर अहिड़नि सेठनि वटि कोन फसंदासीं शुरूअ में त उहे मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कनि था ऐं मरण खां पोइ लाशनि तां छोड़ो बि लाहियो वञनि तुंहिंजी आ मर्ज़ी मथां राजा जी शादीअ जा ॾींहं बि भरिया बीठा आहिनि उन लाइ बि त ॾोकड़ खपनि उनजो आसरो मूंखे एनजीओ वारनि ॾिनो आहे बाक़ी घर जी दिलि में अलाए कुझु आहे आउं हुन वटि फासणु नथो चाहियां तुंहिंजी मर्ज़ी भला कुझा चाढ़ियो अथई गेवे मिर्च घर में कीन आहिनि पाड़े मां लसी लपू वठी आई आहियां हाणे रुखो भत चाढ़ियां थी ए लड़ना ए बीठो को आहीं वे न सेठ आउं हिते वेहण कोन आयो आहियां तव्हांखे जवाबु ॾियण आयो आहियां असां ग़रीब ई सही पर पंहिंजी ग़रीबी में ख़ुशि आहियूं ॾुखिया सुखिया पंहिंजे रॾ में पिया आहियूं पर आउं तव्हां वटि कमु नथो करे सघां लाॾना हरू भरू को तो पंहिंजे बाग खे लतूं हणी अहिड़ो मौक़ो चरिया वरी न मिलंदई हा मुंशी आउं सभु कुझु सम्झां थो पर पंहिंजनि हिन गुलनि ते कड़ा काठ खणण जी हिमत कान अथमि आउं सलाह आई आउंजी महिरबानी अलाह अव्हांखे ख़ुशि रखंदो चङो आउं हलां थो
सेठ लॻे थो अलाॾिनूं ॻाल्हि खे सम्झी वियो आहे। आऊं हिते तड़ ते कंहिंखे सां ई कोन, पर हिन जा भाग ॾिस। आऊं सभु कुझु पंहिंजो अलाह ॾिने खे ॾियण लाइ तयारु हुयुसि, त हू मूंखे मुंहं ते जवाबु ॾेई हली वियो। सफ़ा को निभागो आहे अलानो। सेठ अहिड़ो भूलो उछलायोसि जे उन भूले में फासी फतकी फतकी अची तुंहिंजे पेरनि में किरे। हा मुंशी, हाणे ईअं ई करिणो पवंदो। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। मगर सेठ अॼु कावड़ेल पियो लॻी, ख़ैर त आहे मां? अरे मीरो, मुंहिंजी तो ते उहा कावड़ा आहे जो दिलि त चए थी त तोखे चीभाटे पूरो करे छॾियां। पर को साईं, मूंखां का ग़लती थी आहे, मीरू माफ़ी थो घुरे। ग़लती? तो मूंखे चयो त आउं माणक जो कमु पूरो करे आयो आहियां। हुनजो लाश इजो तर ते पहुचण वारो आहे, पर आउं त ॻोठ में ॾिसी आयो आहियां, चुप लॻी पई आहे। सेठ आउं भेरो कीन वियो हुउसि, मूंखे अची पंहिंजनि माण्हुनि ॾसियो त माणक तड़ ते तड़पे पियो। ख़ुशी में ख़बर ॿुधाइण अवां ॾे निकिरी आयसि। बस ऐं सभु कूड़ा आयो। तोखे ख़बर आहे जेकॾहिं माणक वापसि मोटी आयो त पंहिंजी दुश्मनी केतिरी वधी सघे थी। मांगुर सेठ, माणक डप जी झिरकी ऐं अवी लामार बाज़ जी जेको ॾिसे कखनि मंझि असल ढुरियो वञे, सो अवां खे कहिड़ो उल्को? हा मुंशी, पर दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झबो आहे। मांगुर सेठ, हाण तूं उल्को कीम कर। हाण जे माणक ज़िंदा तड़ ते आयो त मौत मीरू पंहिंजे हथनि सां ॾींदो। हा, न धर्म न वीरू, मीरू अख जो काणू पर हिन तर जो राणू। ठीकु आहे मीरू, हाण जेकॾहिं तूं मूंसां चालाकी कई त आउं बि तोखे सिधी रीत ॿुधाईंदुसि। ओ बिस्मिल्लाह करे जाओ मुंहिंजो हिंदोर जो मालिक, हिंदोर जो मालिक वनाड़ीअ जो वारिस। ओ बिस्मिल्लाह करे जाओ मुंहिंजो हिंदोर जो माणक पी कुझु थियो? सागे माणक खे फौज ॿधी वई अलाए मारिजी वियो। छा? मुंहिंजे माणक खे फौज पकड़े वई? न न, इहा कोन थींदो कमीसा। मुंहिंजे माणक खे फौज न पकड़े वेंदी, इहा कोन थींदो। चाचा कीअं अथसि तबियत हाणे? मुझे अब्बा
सब्र मांगुर सेठ जी बादशाही जो खेल हूं अवां खे चयो हुअमि न माणक ज़िंदा तड़ ते कीअं न ईंदो ओ पुॼा थियो माणक जो कमु खलास थी वियो मांगर सेठ हाण ॻोठ मां अचां पियो सॼे ॻोठ में रोज राड़ो लॻो पियो आहे कसम थई मीरू कसम दरिया पीर जो मांगर सेठ ॻाल्हि सोराना सची आहे सेठ हाण तोखे राजा जो शिकार करण में बि मज़ो ईंदो हाण त इहो शिकार मुंहिंजे लाइ अञा बि आसान हाण आउं राजा खे कंहिं बि क़ीमत में पंहिंजो बणाईंदुसि तूं छा थो करीं मुड़ुस माण्हू थी पंहिंजे पाण खे ॾंढ ॾे जे तूं हीअं रोईंदे त पोइ अजाई जो छा थींदो ए बाबू अलाना आहो रोवा न त पूजा कर हिकिड़े पुट माणे को यदि का खबर जार न अलाए दुश्मन जी गोलीअ खां बचियो अलाए न अदा ख़मीसा तूं परेशान न थी रब साईं छड़ाई कंदो रब कंदो त माणक पुट ख़ैर ख़ैर सां मोटी ईंदो अधी राणी तूं रो न तूं माउ आहीं दुआ करीस त हू ख़ैर ख़ैर सां हिते मोटी अचे हा वॾा आऊं त जजू दुआऊं पई घुरां अलाह कंदो मुंहिंजे माणक खे को सुवाह बि कोन लॻंदो अलाना तूं छा थो सम्झी त माणका खे फौज वठी वई हूंदी ख़बर ई नाहे न रस्तो न दीवार मथे आसमान हेठि पाणी पाणीअ में त सरहदुनि जी ख़बर ई नथी पए पोइ वीचारनि माण्हुनि सां अहिड़ा ज़ुल्म थींदा रहनि अदाला न तूं वॾो आई एस मात थी ॿुधाए मुंहिंजे माणक जी का हाल अहवाल वठी अच हाओ थी आई परेशान न थियो एनजीओ वारनि खे आऊं तव्हांजी सॼी ख़बर सुणायां थो अलाह सभु भली कंदो अदाला न भला आदि रही माई राजा की न आहियूं अधी राजा खे त ख़बर पवंदे ई बेहोश थी वई गशी तारी थी वई ऐं रहीमा हुन वटि आहे ॿई थोरी देरि में अचनि थियूं भाऊ अलाना मुंहिंजी त ॼण जेल ई पइजी पई हूड़ो त पियो पर मुंहिंजो माणक पोइ अदा आई परेशान न थियो वारी वारे घोट कई बुॾल ॿेड़ा तारिया आहिनि रब साईं वारी वारे घोट जे सदके माणे खे ॿेड़े समत वठी ईंदो या अल्लाह इन वाड़ी वारे घोटे जे सदके मुंहिंजे माणक खे घर केरल सां पहुचा